अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू जो ॿियो हिसो अॼु असां शुरू कयूं था। अचो त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं। जेको इहो कल्चर ॿाहिरि आयो आहे ऐं इन कल्चर माना त सिंध जे कल्चर खे जेको सिंध में मिक्स थी हिकिड़ो बहितरु शइ ठहिया अञा ताईं उहो जीअं चइबो आहे त चढ़ियो कोन। हा, अंग्रेज़नि जे करे अंग्रेज़नि ॼाणी बुझी हिते जेके बि आवाम दुश्मन ॻाल्हियूं ॾिठियूं उन्हनि खे हथी ॾिनी, ताक़तवर कयो, वॾेराशाही मज़बूत कयूं। अंग्रेज़नि मज़ो ख़बर अथव कहिड़ो? अॻूणे ज़माननि में ज़मीनूं हूंदियूं हुयूं राजनि जे नाले, हीअ पलीजनि जी, हीअ कुरैशियनि जी, हीअ जोखियनि जी, हीअ मीटनि जी। अंग्रेज़ उनखे प्राइवेट प्रॉपर्टी करे हिकिड़े माण्हू खे ॾेई छॾियो। ज़मीनदारी सिस्टम हिन जी क़बूल कयो, इहो कयो जेको हिते हुई कोन। हिते राजूड़ी निज़ाम हो, राजनि जी ज़मीन हुई, गॾु सभिनी जी गॾियल मिली जी कम्यूनल लैंड हुई। उनखे फिराए हिननि पंहिंजा चमचा जेके एजेंट ऐं दलाल हुआ उहे क़ाइमु करे उते रखी विया। पोइ इहे लक़ब ॾिननि ख़ान बहादुर, ख़ान साहब, इहो तव्हां इहो चवणु था चाहियो? एग्ज़ैक्टली, ऐं इहो चवणु चाहियां थो। तंहिं करे हिननि जो सिस्टम खे जेके बि ख़राबियूं ॾिठियूं उन्हनि खे मथे कयूं, असां कयूं। त इहे जेके बुज़ुर्ग हुआ हिते, इन्हनि जो को दिल ईमान हो कोन। पंहिंजे वेठा पेट लाइ जीअंदा हुआ, अनपढ़ियल बि हुआ घणो करे, जहान कोन हो, दुनिया वमाफिया खां ग़ाफ़िल हुआ। इन्हनि खे करे हलाईंदा पिया, मश्किल करे पिया। ऐं पोइ इहे वरी पंहिंजे ॾाढ ऐं हुन ताक़त जे ज़ोर ते माण्हूअ खे ॾंडो खयो पिया। माण्हू खे ॾंडो खयो पिया। ॾंडो छाकाणि जो पुलिस हुननि जी हुई, मिलिट्री हुननि जी हुई, माण्हू कुझु न करे सघंदा। दुनिया हुई कान, अञा हू दुनिया हिकिड़े ऊंधाई दौर में रहंदी हुई, तंहिं करे हीअ सभु को आहे। ऐं ॿियो त मग़रब जो ओसर शुरू थी, मस फ्रेंच जमन सभु शहनशाह जो दौरु शुरू थियो हो, उभर सफ़ा सुसी वियो, तंहिं करे वणी बादशाही हुई। अच्छा, पोइ हाणे 1940 में वरी पंहिंजी जेका हींअर प्रेज़ेंट जेका मौजूदु आहे सिंध असेंबली बिल्डिंग आहे, 11 मार्च 1940 ते पोइ हुनजो फाउंडेशन थो विझे। इहो साॻियो गवर्नर ग्राम फाउंडेशन लैंग सेरेमनी थी थिए त पोइ इहा माना 1940 में ठहणु शुरू थी आहे इहा बिल्डिंग सिंध असेंबली जेका अॼु मौजूदु आहे। हलूं था अॻिते। 1940 जो करारदाद 23 मार्च लाहौर में इजलास थियो, 23 मार्च 1940 ते पास थियो, जंहिंजो मूव करण वारो हो उन ज़माने में बंगाल जो गवर्नर AK फज़ल हक। ठीकु साईं। सेकंड करण वारा त वेस्ट पाकिस्तानी आहे। तंहिं ज़माने में अञा ताईं बि जेको लाहौर में लिखियो पियो आहे स्टेट्स हूंदियूं। पोइ इनखे हिकिड़ी छा लिखियो पियो आहे त पाकिस्तान जेको ठहंदो उहे जेके सूबा हूंदा से स्टेट्स हूंदा। स्टेट्स हूंदा माना सिंध स्टेट हूंदी, पंजाब स्टेट हूंदी, स्टेट पोइ उनखे तब्दील कयो वरी पोइ रिज़ोल्यूशन जे थ्रू हिकिड़े जे त भई हिकिड़ी स्टेट हूंदी या कोन थियो। इहो सिलसिलो ईअं ब्यूरोक्रेसी या जीअं हुननि चाहियो तीअं हलायो। पाकिस्तान जी तारीख़ कूड़ A to Z कूड़ी तारीख़ आहे। हिन ते मूं वॾो मकालो लिखियो आहे। केरु थो चए त रेज़ोल्यूशन पास थियल आहे? एब्सोल्युटली नॉट। मूं तारीख़ ॾिनी आहे, रेज़ोल्यूशन ॿुधायो आहे। हिननि चयो जॾहिं कैबिनेट कमीशन आई तॾहिं पाकिस्तान ठाहियो, रेज़ोल्यूशन में ई पास कयो। उहो रेज़ोल्यूशन मुस्लिम लीग जे उन वक़्त जे राइजुल वक़्त कानून पटांदड़ रेज़ोल्यूशन न हो, फ़क़ति एक्सप्रेशन ऑफ इनफ हो। उहो जेका थियो आहे तंहिंमें टके जो बि लीगल तब्दीली कान आई आहे, का बि कॉन्स्टिट्यूशनल असेंबली कान आई आहे जंहिं हिननि खे गॾियो आहे। हे इलीगल गॾिया विया आहिनि। कॉन्स्टिट्यूशन मामिलो आहे न, त कॉन्स्टिट्यूशन असेंबली थींदी न, त कॉन्स्टिट्यूशन असेंबली उहा चूंडी कान वई हुई इन मक़सद लाइ त हे जेके जुदा जुदा स्टेट्स ठहियूं आहिनि इन्हनि स्टेट्स खे गॾे उन मां का फेडरेशन का कॉन्फेडरेशन का ॻाल्हि ठाहिजे। उहो किथे आहे? उहो मीटिंग कॾहिं थी आहे? उहो कॉन्फेडरेशन असेंबली किथे आहे? तव्हां चवण था चयो त 23 मार्च 1940 करारदाद कोन्हे जेको लाहौर में लिखियो पियो आहे, जेको लिखियो पियो आहे पाकिस्तान उन ते अॼु ॾींहं ताईं अमल न थियो आहे। उहो पाकिस्तान ॿी ॻाल्हि आहे, पर आहे त सही न भाई। चवंदो उहो अञा पाकिस्तान ठहियो ई कोन्हे, बल्कि उनजो नालो पाकिस्तान हो कोन। उन ते पाण कहिड़ो ॿियो नालो रखी सघियासीं थिए त पाकिस्तान जो नालो पोइ आयो आहे। ऐं जनाब चयो त हीउ पाकिस्तान जो नालो असांखे हिंदुअनि ज़ोरीअ बढ़ियो आहे, असांजे कंध में आयो आहे, असां किथे नालो इहो रखियो आहे। सो ख़ैर माना त तव्हां वरी हिनखे रीफ्रेश था कयूं त 23 मार्च 1940 वारो करारदाद पंहिंजी जाइ ते ज़रूरु आहे, पर उहो पाकिस्तान न ठाहे वियो। जेको पाकिस्तान उन रेज़ोल्यूशन में शामिल आहे, हाणे उहो हिननि पंहिंजो हथरादूर ॿियो पाकिस्तान हीअ तरखान आया, अरगून आया न, इन्हनि जी कब्ज़ो कयो आहे, पाण ते कब्ज़ो थी वियो आहे। लीगली ऐं कॉन्स्टिट्यूशनली ही अची धारिया माण्हू अची मोतबर थी इस्लाम जे नाले में जीअं तुर्क आया न इस्लाम में, नादर शाह जॾहिं हमिलो पियो कयो त पुछूं छा पियो करी? इस्लाम जी ख़िदमत लाइ दिल्ली में अचां पियो।
हे सभु इस्लाम जी क़िस्मत लाहींदा हुआ। तव्हां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ते गौर करियो, पाकिस्तान शहरा में हिकिड़े बि माण्हूअ जे हितां हिंदुस्तान वञण या हिंदुस्तान मां हेॾां अचण जी का प्रोविजन उहो ज़िक्र कोन्हे, उहो प्रोविजन कोन्हे। चङो माण्हू फसादनि जे करे आया त फसाद बंदि थिया त वरी पंहिंजे ॻोठ विया। फसाद कंहिं कराया इहो बि त ॾिसो न, कंहिं साज़िश त थिया हा न। हा अंग्रेज़नि कया, लॉर्ड माउंटबेटन कया न, पर फ़र्ज़ु कयो त फसाद थी जॾहिं दंग थिया त माण्हू पंहिंजे घर वेंदा आहिनि न। फसादी माण्हू वरी मुल्कनि ते कब्ज़ा करे वेंदा आहिनि छा? हिननि अचणु शर्त पंहिंजी 19 सिंध जी हुकूमत ते कब्ज़ो करे छॾियो, सिंध जी सॼी ब्यूरोक्रेसी कढी छॾियो। जीअं तरखान अरगून ॿिया माण्हू हमलावर हुआ, हीअ हमलियावर हिकिड़ा टोला हुआ, उन्हनि साज़िश करे अमेरिका सां मिलिया पिया हुआ। हीउ जेको असांजो लियाकत अली साहिब हो, इहो वञी अमेरिका जे सफ़ारतखाने में दुकड़ वॼाईंदो हो, ॾाढा फर्स्ट क्लास कलाम ॻाईंदो हो। उते सफ़ीर बि कोन हो, क्लार्कनि जे अॻियां पाण खे क़बूल करण लाइ दुकड़ वेठो वॼाईंदो हो। हीअ उतां ई माना उनखे मतिलबु आहे फन मौसीक़ी जो ॼाण हुई तॾहिं दुकड़ हा, वॼाईंदो दुकड़ न? फर्स्ट क्लास दुकड़ियो। अच्छा। हा, त उहो उते वेठा हूंदा हुआ, हे सदाईं उन्हनि खे ख़ुशि करे सौदो करे आया त अंग्रेज़नि जे बदिरां हाणे अमेरिका जो मुल्क थींदो हुई। सिंध समुंड जे किनारे ते आहे, इते अॾो ठाहिणो आहे अमेरिका खे। उन ॾींहं खां वठी 60 सालनि ताईं अमेरिका ॾाके बि ॾाके सिंध खे ताबे करे माण्हुनि खे अणपढ़ियल रखी, सिंध खे ग़रीब रखी, सिंध जो वापारु ख़तमु करे, मार्शलनि जो बदतरीन दौरु करे, ॿाहिरियूं आबादियूं पठाण वठी, हुतां हू वठी सिंध खे सिंध में पंहिंजा दहशतगर्द पैदा करे सिंध खे पंहिंजो अॾो करण लाइ 60 साल महिनत करे हाणे जी मामिलो तयारु कयो। हाणे कूड़ी आदमशुमारी कयो, मुल्क खे तबाह कयो। क्रिप्स मिशन आई, उहो छो त ज़ाहिर आहे त अंग्रेज़नि पोइ हाणे कोशिशि कई त कीअं हिननि सभिनी शयुनि खे पंहिंजे फ़ाइदे में इस्तेमालु कयूं। जेका हीअ वधे पई असांजे ख़िलाफ़ु नफ़रत मुस्लमाननि हिंदुनि में, त उनखे कीअं कयो? भई इहे सभु मिशनूं वग़ैरह इन सिलसिले में आयूं, या कैबिनेट मिशन प्लान या जेके बि सिलसिला थिया। हाणे अचूं अॻियां वधूं, 1943 में वरी वॾो कहत थो अचे, बंगाल में लखे माण्हू मरी था वञनि। इहो बि अंग्रेज़नि जी हुकूमत खे काफ़ी कमज़ोर, छो त इकनॉमिकली इक़्तिसादी तौर ते अंग्रेज़ काफ़ी उन में काफ़ी धचको लॻो। गते कलाम थिए थो। बिस्मिल्लाह। 1941 में हिटलर रूस ते हमिलो कयो। 1942 ताईं हिटलर खे डिफीट अचणु शुरू थी वई हुई, तंहिंजे करे वर्ल्ड बैलेंस ऑफ पावर बि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु थियणु शुरू थियो हो। क्रिप्स मिशन इन जी कड़ी बि हुई। इहा ॻाल्हि सम्झ रखो। ठीकु। अंग्रेज़ जो ज़वाल थियणु शुरू थियो हो, तॾहिं हिन मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। ठीकु साईं। हाणे उनखां पोइ 1944 में गांधी लिखे थो जिनाह खे अचु त वेही ॻाल्हायूं पाण में, ऐं उहो टॉक्स 17 जुलाई 1944 खां हलनि था 19 ताईं, माना 3-4 ॾींहं, पर को नतीजो कोन थो निकिरे। गांधी जो मौक़िफ़ इहो हो त पहिरीं असां हिंदुस्तान जी आज़ादी वठूं, उन खां पोइ असां तव्हांखे जे अलॻि खपे त रेफरेंडम करे भली तव्हां पंहिंजो मुल्क अलॻि करे वञो, पर हुन ते जिनाह एग्री न कयो। उनखे कीअं था ॾिसो? गांधी तमामु शरीफ़ माण्हू हो, बहितरीनु माण्हू हो। हुनखे फ़क़ति राम राज खपंदो हो। हू कारखाननि जे बि ख़िलाफ़ु हो, कॉलेजनि जे ख़िलाफ़ु हो। सिंधो राम राज पुराणो खपंदो हुउसि। कांग्रेसी हो ऐं फ़ैसिलो करे फिरी वेंदो त महात्मा गांधी महासभा ई नथा मिलनि। प्यारो प्यारो माण्हू हो। जॾहिं 1942 में हिन सम्झो त अंग्रेज़ जर्मनी फातेदी थिए ऐं अचे थो हिटलर, त हिकदमि चई त आउं डिक्टेटर आहियां, ऐं मार्शल लॉ जा पावर हलाए सघां थो, जीअं आउं चवां तीअं करियो। पर ॿिए भेरे चई त आउं ग़रीब आहियां, मिसकिन आहियां। अंग्रेज़नि खे सलाह ॾेई त अचे पियो जर्मन अचे पियो, पंहिंजा ॿार बचा हुनजे हवाले करियो। तव्हां पढ़ियो हूंदो हुनजो, सभु टपड़ खणो, ख़त लिखी सभु टपड़ ॾियो हुनखे ॾियो। गांधी 1000 रंग हुआ, 1000 रूप हुआ। तंहिं करे पहिरीं असांखे पावर ॾियो, पोइ अवांखे ॾींदासीं। अंग्रेज़नि ॾियनि में कुझु कोन था ॾियनि, हिननि खे पावर मिलंदा, तंहिंखां पोइ वरी हे कंदा, रामराज क़ाइमु करे पोइ वरी मुस्लमान ते महिरबानी कंदा। उन ॾींहंनि में जी माण्हुनि खे ख़बर ई न आहे न। असांजे हिंदू भाउरनि चयो त हिंदुस्तान में गीता ऐं ॿिया किताब हिंदुस्तानियुनि सभिनी सचनि हिंदुस्तानियुनि जा पंहिंजा ज़ाती किताब आहिनि, इन्हनि जी पोइ ते हलणु उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। मज़हब खणी उन्हनि जो कहिड़ो बि हुजे। नंबर ॿियो, इन्हनि सभिनी खे हिंदुस्तानी नाला रखणु खपनि। उन में हिकु मुस्लमान जो नालो विझणु, असां मोहम्मद जो नालो विझूं भली रखियूं, पर नाला त हिंदुस्तानी हुअणु खपनि। हीअ किथां ॿाहिरां खणी आया आहिनि मुसीबत जा नाला। माना नाला बि ॿिया न हुजनि, उन में ॿिया अखर हुअणु खपनि। शुद्धी संगठन जा मामला हुआ। सो गांधी साहिबु वॾो महिरबानी हो,
न पर हाणे ॿुधो भली साहिबु हाणे चवंदा आहिनि त पंहिंजे वतन जी पंहिंजे देश जी ॻाल्हि कयूं सिंध में छो त तारीख़ केतिरी बि पढ़िजे पर तव्हांजो पंहिंजो ओपिनियन ऐं तव्हांजी पंहिंजो जेको ॼाण आहे उन खां फ़ाइदो हासिलु कयूं सिंध में हिते सिंधी हिंदू बि हुयो सिंधी मुस्लमान बि हुयो एक्चुअली इन ते मां इन करे थो चवां त टू नेशन थ्योरी जेका मुस्लमान क़ौम आहे उन सिलसिले में हाणे मुशरफ जॾहिं प्रेसिडेंट हो मुल्क जो पाकिस्तान जो त अरब लीग जे इजलास में वियो अरब लीग जे इजलास में वञी हिन जेका तकरीर कई त मुस्लिम नेशन हर तरह मुस्लिम नेशन हीअ करे सघे थी मुस्लिम नेशन हीअ करे सघे थी त तकरीर करे बसि कई त अरब लीग जो सेक्रेटरी जनरल उथियो तंहिं चयुसि त सारी प्रेसिडेंट मुशरफ हीअ जेको क़ौम आहे सा मुस्लमान क़ौम न आहे अरब क़ौम आहे क़ौम उहा थींदी आहे जंहिंखे पंहिंजी ॿोली हुजे जंहिंखे पंहिंजी धरती हुजे जंहिंखे पंहिंजो कल्चर हुजे जंहिंखे पंहिंजो हिस्टोरिकल बैकग्राउंड हुजे त हाणे टू नेशन थ्योरी बि माना हिन सिलसिले में हिंदू ऐं मुस्लमान वारी ॿिन्ही जी सोच हिक ॿिए खे पावर वठणो बाक़ी इहा एक्चुअली फैक्ट त कोन्हे या तव्हां सम्झो था फैक्ट आहे तव्हांजी ॻाल्हि सही आहे हिकिड़ो मज़हब जंहिंमें हज़ारे क़ौमूं सवे क़ौमूं शामिलु हुजनि हज़ारे क़ौमूं उहो त हिकिड़ो बैन अक़वामी शइ आहे मज़हब बैन अक़वामी शइ आहे पर हिन बुनियाद ते बि हिकिड़ी क़ौम थींदी आहे मसइलन पाण हिनखे हिंदू मुस्लिम क़ौम न चऊं इंडियन मुस्लिम क़ौम चऊं मिडिल ईस्टर्न अरब्स अरब त ईसाई बि आहिनि अरब त यहूदी बि आहिनि तंहिं करे मिडल ईस्ट हिंदुस्तानी मुस्लिम क़ौम हिंद मुस्लिम क़ौम जो नालो न हू जो नालो आहे सभई मुस्लमान गॾु ईअं कोन हो बाक़ी हीउ त हो अच्छा यानी मसइलो हिकिड़ा हिंदू आहिनि हींअर पाण चयो बाबा सिंधी सॾायो पाण खे ॿियो हिंदू न करियो बाबा असांखे हिंदू चई अॻिवा था कनि हिंदू ॾेई असांखे टबड़ खणी वञनि असांखे माऊं खणी वञनि ॿाहूं खणी वञनि हाणे असीं इहो न ॿुधायूं त हिन सबब जे करे असां सां विढ़िया आहिनि त हिंदू सम्झी असां सां विढ़नि था हिते बि असांखे मुस्लमान सम्झी ऐं हिंदू मज़हब ऐं यहूदी मज़हब तंहिंमें ॿिए माण्हूअ जो उन दीन में शामिलु थियण जो हक़ ई न आहे मसइलन को माण्हू ईसाई थियणु चाहे थी सघे थो मुस्लमान थियणु चाहे थी सघे थो हिंदू थियणु चाहे थी कान बि अच्छा नो भई मलीच आहिनि लानती आहिनि नापाक आहिनि औरतूं त ॼाए ॼम खां दोज़खी आहिनि हे सभु बल्कि को माण्हू हिंदुस्तान में टिनि ज़ातियुनि खां ब्राह्मण वैश्य खत्री ॿिया जेकॾहिं ख़्वाहिश कनि त असीं पंहिंजी हालत बहितर करियूं ईश्वर खे प्रार्थना कनि त उहो बि जाइज़ कोन्हे उन लाइ पाक किताब ॿुधण बि गुनाह जे ॿुधी वठे पकड़िजी पवे ॿुधंदे त हुनजे कन में शियो पलटाए विझणु खपे आर्यन जो मज़हब का मश्करी न आहे साईं भला विच में हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठूं बिल्कुलु साईं नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक ऐं मिलूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक अचो त पली जे साहिब सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी शुरू कयूं अच्छा हाणे असां ॻाल्हि था कयूं त सिंध में मज़हब जे बुनियाद ते ॿ मज़हब रहंदा हिंदू ऐं मुस्लमान सिंधी रहंदा अंग्रेज़नि जे दौर में ख़ासि तौर ते 40s खां पोइ इहो जेको पाकिस्तान या मुस्लमाननि सां गॾु थियण जी तारीख़ में कुझु ईअं पढ़ियो आहे त उन ज़माने में जेको सिंधी हिंदू हो ते हीअ ॻाल्हि रियलाइज़ न कई ऐं सिंधी मुस्लमान सां तमामु घणियूं ज़्यादतियूं कयूं छो त पावर में बि हुयो ऐं छो त होॾे हुनजो हिंदुस्तान हुयो तंहिं करे हिंदुस्तान में हुनखे सपोर्ट हूंदी हिंदुनि जी जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि करे चुको त बॉम्बे करण जो मक़सदु इहो त मुस्लमाननि खे ज़ेर करे रखिजे ऐं जॾहिं बॉम्बे खां जुदा पियो थियो त सिंधी हिंदू न पियो चाहे त बॉम्बे खां जुदा थिए सही मज़हब जे बुनियाद ते 800 साल मुस्लमान हुकमरान रहिया आहिनि हिंदुनि सां जेके उन्हनि ज़ुल्म कया आहिनि त दास्तान कोन्हे सभु तारीख़ूं कूड़ियूं आहिनि जेके ज़ुल्म हिंदुनि सां थिया आहिनि यू कांट इमेजिन वरी बम्बई में जॾहिं हिंदुनि खे मौक़ो मिलियो पोइ जेके हिननि कारनामा कया आहिनि तव्हां तसवर नथा करे सघो त हिननि छा कयो प्रोफेसर छबलानी खे चऊं भला पोइ सिंध खे पंजाब सां कयूं पंजाब सां बि लॻायो प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स उहो एॾो पढ़ियल माण्हू चए त सिंध खे भला सिंध खे जेकॾहिं ख़र्चु खुटी पियो आहे त को ॾे त बि न तंहिं करे एॾा 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 सिंध दुश्मन हुआ ऐं उन्हनि जा जेके एजेंट हुआ सिंधी मुस्लमान वॾेरा उहे एॾा अखियूं पूरियूं वेठा हुआ जो यानी हिन लाइ आज़ाद बम्बई खां आज़ादी त अज़ाब थी पियो हिननि सभिनी खे गैंग मिली वेठा रोज़ हिकिड़ी मिनिस्ट्री कराइनि पोइ ॿी कराइनि पोइ टी कराइनि पोइ चोथों कराइनि हिकिड़ी मश्करी लाइ बर्टन लिखियो आहे
ॿ टे निकिरला, हिकिड़ो हिंदू आयो, गॾे चढ़ी आयो। मुस्लमान सुठा आलीशान हुआ न, बस में से चवंदा घोड़े ते न चढ़ो, करोड़पति हुजे वेठो आहे, सोचे आयो। मूंखे चई त साईं मूं सां ज़ुल्म आहे, मुंहिंजो फ़ैसिलो कर। चई ॿुधायो? की फलाण मूंखे हारीअ कर्ज़ु वरितो आहे, हाणे मोटाए नथो ॾे, मुंहिंजो इंसाफ़ कर। चई पोइ हुनजी हर पोइ बंदि कयोसीं, ज़मीन खसे थी हासीं, हुनजा ढगा ज़ब्त कयासीं हासीं, पर साईं उहो कर्ज़ु पूरो नथो थिए न। भला पोइ घर में टपन टाड़ियूं खणी अचे, उहो पूरो थियो पियो, उन मां कर्ज़ु नथो लहे। गऊं ॿऊं तुंहिंजी वठी आहियां, पर कर्ज़ु नथो लहे। पोइ चई भला आऊं छा पाण खे फाहो ॾियां, अञा बि तुंहिंजो कर्ज़ु नथो लहे त पोइ आऊं पाण खे फाहो ॾियां। चई अहिड़ा याजूज माजूज हुआ। मूं हिकिड़ो पढ़ियो, हाणे मूंखे पूरी यादगिरी न आहे, अंग्रेज़नि जे ॾियण में हिकिड़ो केस हलियो जुर्गे में, त फलाणे माण्हू हीउ ॾोहो कयो आहे, फलाणे खां कर्ज़ु वरितईं, कर्ज़ु उनखे कोन ॾिनई, हालांकि उन वटि धीअ वेठी हुई, चऊंसि त धीअ विकिणी कर्ज़ु लाइ कोन ॾिनई, धीअ विकिणी वरी पैसा खाई वियो, हेॾे हिन खे पैसा ॾिनई कोन, उनजो वरी उन ते केस हलियो, पोइ हुनखे सज़ा मिली। सो जेके कानूनदान माण्हू जे वॾा कम कनि था, हिननि कहर करे छॾियसि। पढ़ाई बंदि, कॉलेज कोन हुआ, यूनिवर्सिटियूं कोन हुयूं, कुझु कोन हुयूं, का शइ न हुई। अज़ीम माण्हू हुआ, हसन अली अब्दुर्रहमान जहिड़ा, हुन हसन अली अफंदी जहिड़ो माण्हू, गुलाम टालपुर जहिड़ा माण्हू, अल्लामा आहे काज़ी, अलामा आहे काज़ी, अदारा क़ाइमु कोन कया हिननि त सही। अलाए नूर मोहम्मद, नूर मोहम्मद साईं तव्हांजो शाह साहब अली अकबर शाह, ये जामिया रबिया, बिल्कुलु सही आहे। ऐं हू जो वकील हो जंहिं नूर मोहम्मद हाई स्कूल क़ाइमु कयो, नूर मोहम्मद बजेर अलाए मुंहिंजो गुज़ारत अथसि, नाथन शाह जो हुयो, नूर मोहम्मद वकील छॾिबो। इहे जेके माण्हू हुआ, इहे हुआ। ऐं हिन ख़ुदि पंहिंजे रईस क़ाइमु कया स्कूल, हीउ पंहिंजो टंडो बागो में अञा ताईं उहो। इन्हनि माण्हुनि खे असां यादि कोन था कयूं, किथे था करियूं? ज़ुल्म आयो। असुल हीरा इहे हे कूड़ा हीरा थियो वेठा, फूकूं करे मुठूं वठो पिया हलनि। हे त कातलनि संद विकिणे वेठा आहिनि, से लीडर थी हलिया जेके हू आहे तुंहिंजो नालो ई कोन्हे। तव्हां पंहिंजे अवामी तहरीक पार्टी जे तरफ़ां हिकिड़ो ॾोढी साल में चुन था मल्हायो, जेके सिंध जा तइलीमदान आहिनि उन्हनि खे यादि कयो। जीअं लंदो शाह आहे असांजे सेंटर तर जो, अहिड़े नमूने सां हिंदू जिन इदारा क़ाइमु, NED इंजीनियरिंग कॉलेज क़ाइमु कयो आहिनि, जिन बि जेके बि सभु हिंदू मुस्लमान जो फ़र्क़ु करणु त ग़लति आहे न, ॻाल्हि इजाज़त ई कान्हे। त उन्हनि सभिनी खे छो न यादि कजे ताकी नौजवान नसुल खे ख़बर त पए त असां वटि हेॾा अमल माण्हू कया जिन माण्हुनि आम माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियो। ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां ॾिनो आहे। असीं अलम शाह वेठो आहे, असीं इनशाला कंदासूं। तव्हांखे बि अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे तइलीम जे बहालीअ लाइ मदद करियो। ऐं इन लाइ इहा ॻाल्हि तमामु वॾी ॻाल्हि थींदी, लख रुपयनि जी ॻाल्हि आहे त हे लीडर छा, लीडर त हुआ इहे। इन्हनि माण्हुनि खे चमकाइजे, सॼे मुल्क जे अॻियां कजे त तव्हां असांजी रहनुमाई करियो, मदद करियो। साईं ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां। ॾिसो, मुंहिंजे नज़र में सिंध जी पस्तीअ जो वाहिद सबबु आहे तइलीम जो फ़ुक़्त। बिल्कुलु सही। ठीकु, तंहिंजे करे असां बजाए चवनि त टोपी अजर को ॾींहुं मल्हायो, सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो, अड़े बाबा सकाफ़त खे ख़तरो बि तॾहिं आहे जॾहिं असांजो माण्हू ई तइलीम याफ़्ता न हूंदो। बुनियादु आहे माण्हू जो तइलीम याफ़्ता हुजणु। ठीकु, मां थोरो तव्हांजो टाइम वठंदुसि हिन मामले में। ऐं नाज़रिन खे जेकॾहिं तइलीम असांजी पस्तीअ में आहे, जेका प्राइमरी बि आहे, हाणे त वरी यूनिवर्सिटियुनि जो हाल ख़राबु आहे, त जेकॾहिं तइलीम जी पस्तीअ में आहे त उहा हुकूमत कॾहिं तरक़ी करे कान सघंदी। त पोइ छा जी सकाफ़त, छा जी टोपी, छा जो अजरक। तंहिंजे करे बुनियादु आहे त तइलीम ते ज़ोर ॾियूं, तइलीम खे रिवाइव कयूं ऐं तइलीम आम थिए, आम सिंधी माण्हू तइलीम याफ़्ता थिए। पोइ जेके पाण चया इहे जेके तिलस्मी माण्हू आहिनि, इहे जेके ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ो मिडिल क्लास ठहंदो, ख़ुदि ब ख़ुदि तबाह थी वेंदा, जिन्हनि महिल लुटियो आहे पियो सिंध खे। जिन बि असां हिननि हीरोज़ खे यादि कयूं, जीअं तव्हां बि चओ था असुल हीरोज़ त इहे आहिनि, त इन्हनि खे यादि कयूं जिन सिंध जे तइलीम लाइ कयो। असां छो त महिरान TV जूं असांजे चैनल जूं लिमिटेशन्स आहिनि, तंहिं लिमिटेशन्स में तव्हां कंदो त उहो बहितर आहे। असां कंदासीं, सुभाणे हिकिड़ी पार्टी खे सॾु न कयो, सॾु न ॾिनोसीं त वरी उहो असांजा जहिड़ो शुरू थी वेंदो। ऐं असां केतिरनि पार्टियुनि खे सम्झूं था त इहे पार्टियूं हिन ॾस में कमु नथियूं कनि, त पोइ असां उहा बजाए जो वञी उन ख़ामखा जो कन्फ्रंटेशन में पऊं। तव्हांजी सियासी जमात आहे, तव्हां हिकिड़ो ॾींहुं डिसंबर, जनवरी, फेबरवरी जो को मुक़ररु कयो। महिरान TV जी फुल सहकार हूंदी हुन मामले में, बल्कि शो ई महिरान TV जो हूंदो, मां तव्हांखे गारंटी थो कयां। पर ॻाल्हि इहा आहे त असां चाहींदासीं तव्हां जहिड़ा माण्हू अॻियां अचनि जिन हिन सिंध धरती जी ख़िदमत बि कई आहे, जिन खे सिंध जे इन्हनि सभिनी हीरोज़ खे वधीक चङी तरह सुञाणप आहे। इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां तजवीज़ ॾिनी आहे, ज़बरदस्त आहे।
इन ते अमल कयो वेंदो, असीं पाण में सलाह कंदासूं। मुंहिंजे ख़्याल में फेब्रुवरी ठीकु थींदो। फेब्रुवरी जो को बि फेब्रुवरी जो ॾींहुं करे मोकिलियो। पहिरीं फेब्रुवरी खां 7 फेब्रुवरी ते असां हिकिड़ो तइलीम जो हफ़्तो उहो ई मल्हाईंदासीं हर साल। बिल्कुलु ठीकु आहे। ठीकु, हिन साल मल्हायोसीं, हर साल मल्हाईंदासीं। इन दौरान रखो तव्हां पाण दौरान इंशाल्लाह दोस्तनि सां सलाह करे इहो कंदासीं। इहो कमु थी वियो ॼण त तव्हां सम्झो थी वियो। ठीकु ठीकु। हाणे वधूं अॻिते। जी साईं। हाणे ॻाल्हि कंदासीं पाण 1946 में सॼे हिंदुस्तान में चूंडूं थियूं थियनि, सिंध में बि चूंडूं थियूं थियनि, पर सिंधी सियासतदाननि जे पाण में वेड़ जे करे वरी उहे चूंडूं विदिन ईयर हिकिड़े साल जे अंदरि वरी ॿियो दफ़ो थियूं थियनि, रुॻो सिंध में। बाक़ी सॼे हिंदुस्तान जूं चूंडूं ईअं थियूं रहनि, रुॻो सिंध में। 1946 में मीरा मोहम्मद शाह स्पीकर हुयो, त मीर मोहम्मद शाह स्पीकर तां इस्तीफ़ा ॾेई हिकिड़े वोट जी ज़रूरत हिन पासे वेठो। इन जा छा करणु आहे? कंहिं बंद ते हिंदू मुस्लमान कन्फ्रंटेशन इन क़िस्म जी न हुई जहिड़ी हिते हुई। नंबर 1, मुस्लिम अक्सरियत वारो इलाइक़ो, यूपी मुस्लिम अक्सरियत वारो हुई कोन। मुस्लिम अक्सरियत वारो ऐं अंग्रेज़नि जे करे असांजे हिंदू भाउरनि जी अक़लियत सां उन्हनि जे मथां हावी, ऐं असांजा जेके वरी क़ौम परस्ती जे आड़ में उन्हनि जा माण्हू था वेठा हुआ। तंहिं करे सिचुएशन एॾी हुई जंहिंमें अक्सरियत हूंदे बि बेदस्तो पास मजबूर हुआसीं, कुझु कोन हो, माण्हुनि जो आवाज़ु कोन। तइलीम त हुननि अॻे ख़तमु करी न, माण्हुनि में न मिडिल क्लास हुई कोन। तंहिं करे माण्हू ॼण त जानवरनि वारी सूरत हाल में हुआ, पॉलिटिकली बैकवर्ड, आउट ऑफ डेट। हिननि जे रहम करम ते वॾेरनि जी वास्ते इन में थोरो तारीख़ जो हिकिड़ो अञा शइ रहे पई, मिस पई थिए। 1942 में GM सैयद रिज़ोल्यूशन पास करायो असेंबली खां पाकिस्तान जे हक़ में। उनखां पोइ ख़बर पई उते त को जिनाह ते हमिलो थियो आहे। चवनि था त GM सैयद जहिड़ो शॉक वारी सूरत हाल में लियो वियो, किताब कुझु लिखनि था। उनखां पोइ वरी जॾहिं 1946 में रिलेशन जी टिकटुनि जो मामिलो थियो त पार्लियामेंट्री कमेटी जो चेयरमैन GM सैयद साहब हो। त GM सैयद साहब उन पार्लियामेंट्री कमेटी जेके जिन जूं टिकट्स जेके टिकट पई ॾियनि इलेक्शन्स जूं, उहे जेके टिकट्स ॾियण जे लाइ जेका लिस्ट मोकिली, त GM सैयद साहब अकेलो उन चेयरमैन हो कमेटीअ जो डिसेंडिंग नोट लिखियो त मां हिन सां एग्री नथो कयां, जंहिं ते कायद मोहम्मद अली जिन्नाह चयो आई कांट अफोर्ड दी अपोज़िशन ऑफ GM सैयद। सो रिकन्सिलिएशन कमेटी ठाहे ऐं मोकिलियईं पाकिस्तान सिंध, जंहिं अची GM सैयद सां टॉक्स कया ऐं आख़िरकार रुॻो 3 सीटुनि ते पोइ GM सैयद साहिब जो भला ॿियूं 7 न, अलाए 11 सीटुनि ते इख़्तिलाफ़ ॾेखारियईं, 7 ते इख़्तिलाफ़ ॾेखारियईं, पोइ चई भला 7 न त फलाणी जेके 3 सीटूं आहिनि, शायदि मोहम्मद अली शाह साहिबु सेंट्रल सिंध मां, हसन बख़्श शाह साहिबु ऐं ग़ुलाम हैदर शाह साहिबु। जॾहिं उहे सीटूं हुनखे टिकट्स न मिलियूं त पोइ GM सैयद साहिबु मुस्लिम लीग छॾे वियो। मां चवां थो त उहो टाइम ठीकु न हो मुस्लिम लीग छॾण जो, छो त जेकॾहिं हेॾो सारो वॾो अरेंजमेंट करे पाकिस्तान ठाहिण जी ॻाल्हि करे सिंधियुनि सॼे सभिनी जो स्टेक उन पासे छॾे उन पल्ले में विझी त बाबा हाणे असां पाकिस्तान ठाहींदासीं, 11th आवर ते मुस्लिम लीग छॾे वञणु, छा इन सां सिंध खे इहो नुक़सानु न थियो त छो त सिंध जी नुमाइंदगी इफेक्टिव न हुई पाकिस्तान ठहण वक़्तु। तंहिं करे इहे सभु इमिग्रेंट्स बेतहाश आया, अनलिमिटेड आया, हुननि जी पंहिंजी ब्यूरोक्रेसी हुई। उनखां पोइ इहे जेके आया उन्हनि जेका बि सिंधी हिंदू, छो त इकनॉमिक होल्ड हुनजो हो, उहो जो सिंधी हिंदू जेका प्रॉपर्टी छॾे वियो, शहर जा घर हुजनि या ॿाहिरि जी ज़मीन हुजनि, उहे सभु ज़मीनूं इमिग्रेंट्स खे मिली वियूं क्लेम में। इन दौरान सिंध जी सियासी क़यादत ख़ामोश आहे, टोटल ख़ामोश आहे, को एहतिजाज कोन्हे, का रुकावट कान्हे। उनखां पोइ वरी जॾहिं इहो सभु कुझु थी वियो त थियणु त ईअं खपे हा त जेकॾहिं उन वक़्तु मुस्लिम लीग में असांजी नुमाइंदगी हुजे हा या उन पाकिस्तान जेको ठहियो उन में असांजी नुमाइंदगी हुजे हा त इहे जेके बि ज़मीनूं लैंडलेस हारीज़ खे मिलणु खपनि हा ऐं इहे घर बेघर सिंधियुनि मुस्लमाननि खे मिलणु खपनि हा, जेकी नतीजतन जेको ॿाहिरि आयो सो सुखियो थी वियो, जेको हिते हुयो सो पोइ हिते धिकिजी वियो। इवन जिन माण्हुनि खे किराए ते हिंदुनि घर ॾिना हुया उहे बि उन्हनि खां क्लेमेंट आया, उन्हनि खां पुरे उहे वीचारा वञी छपरे में रहिया। तव्हां इन पूरे सीनियरो खे कीअं था ॾिसो? हुन में इहो एड थो करियां, लियाकत अली आयो त 6 दरिया जेके हुआ तुंहिंजो फ़ैसिलो थियणो हो इंडिया सां, सिंध अधु भाईवार हुई, इनखे सिंध खे काटा करे इहे पंजाब जे हवाले करे चई अवी वञी पाण में ॻाल्हियूं करियो, ओलह पंजाब ओभर पंजाब दरिया ॾेई छॾी, पोइ उनजो नतीजो जेको बाद में निकितो सभु टपड़ करे विया, इहे बि हिन में शामिलु करियो। सिंध जो वॾेरो उन सीटुनि खां चढ़ियो ई कोन हो, उन लाइ कुल काइनात हीअ सीट हीअ सीट हीअ सीट या वज़ारत जी वज़ारत अञा ताईं बि अञा ताईं आहे। उन्हनि जे लाइ सिंध को मक़सदु कोन्हे, हुननि जे लाइ मक़सदु मुंहिंजी वज़ारत मुंहिंजी सीट आहे। कहाणी हुयूं, दास्तान हुआ,
उन्हनि कूड़ियूं कहाणियूं कूड़ा दास्तान करे ऐं ॿियो हुननि जे हथ में कठपुतलियूं हुआ, हो गाघ हुआ, उस्ताद हुआ, हे चरियूं बलाऊं हुयूं, ॻाल्हियूं ॿाराणियूं कंदा, बसि कुझु कोन हुओ। तव्हांखे ख़बर आहे त राष्ट्री साहिबु हिनखे पंहिंजो अयूब खे लिखी मोकिलियो त तूं महिरबानी करे बादशाह थियण जो ऐलान कर। अलीमंद राशिदी साहब, अलीमंद एम्बेसडर हुते। सिंध जो वॾेरो बादशाह ठाहिण जी फिक्र में हो। सिंध जा सभु टपर खॼी विया, ज़मीनूं वयूं, बराज विया, सभु लखें एकड़ विया, हुनखे ॻणती रुॻो हिन जी थोरी तारीफ़ करे का नौकिरी करे वेठा। सिंध जो वॾेरो सूबेदार ऐं जमदे त बदिली मेंबर वज़रात इन खां चढ़ियल ई कोन्हे, अॼु ॾींहं ताईं कोन चढ़ियल आहे, हुनजो सिंध सां वास्तो कोन्हे। इहा वॾी बदकिस्मती न आहे, पर वरी असां ॾिसो ॻाल्हि ॿुधो साईं, सतेतालीह में पाकिस्तान बि जुदा थिए थो, हिंदुस्तान बि जुदा थिए थो। 2 सालनि में ॾिसो लीडरशिप जी कॉम्पिटेंस। 2 सालनि में 1949 में नेहरू, छो त वज़ीर अज़म हो हिंदुस्तान जो, तंहिं इलेक्शन्स कराए, कॉन्स्टिट्यूशन ठाहे, पार्लियामेंट इन प्लेस करे छॾी। असां वटि 51 ताईं लियाकत अली ख़ान रहियो, हू चयो रुॻो पंहिंजी वज़ारत उज़मा बचाइण जे लाइ त मां 1946 जे बुनियाद ते जेके चूंडूं थियूं आहिनि, 51 ताईं वज़ीर अज़म रहा, चूंडूं बि न करायूं, का आइन बि न ॾिनो, पार्लियामेंट बि न ठही। नतीजतन छा थियो, पाकिस्तान कमज़ोर रहिजी वियो, ब्यूरोक्रेसी ग़ुलाम मोहम्मद ख़ान टेक ओवर कयो, जेको मफ़लूज माण्हू हो, सॼो ॾींहुं अंदरि जेको आहे सो व्हील चेयर ते हलंदो हो, गवर्नर जनरल हुयो, व्हील चेयर ते हलंदो हो, ऐं ज़हनी तौर ते मफ़लूज हो। ॻाल्हाइण सही थियो, उन फ़ालिज जो हमिलो थियो, ॻाल्हाए न सघंदो हो, जेको शहाबनामे में लिखियलु आहे, शहाबुद्दीन लिखियो आहे। त हाणे मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त इन सॼे सीनियरो में छा असां उन्हनि खे गद्दार न चवंदासीं, जिन पाकिस्तान खे सही बुनियादी न ॾिनो? उन में चाहे लियाकत अली ख़ान हुजे, चाहे अयूब ख़ान हुजे, चाहे पंहिंजो ग़ुलाम मोहम्मद हुजे, जेके बि माण्हू इहा लीडरशिप आहे, पाकिस्तान खे पोइ ते धिके छॾियो। बिल्कुलु सही आहे। हे त हमले आवर हुआ, फोरू हुआ, धाड़ा हणी टपड़ खाइण हुआ बसि, ऐं वॾेरा भला छो थो साम्हूं अचे? सच छो थी ॻाल्हि थिए भई, सच ॻाल्हाइजे न। ॻाल्हि आहे त हीउ मुल्क जो हिन पस्तीअ में आहे। अॼु जो टोटल असां अमेरिका ऑक्सीजन छॾियो तॾहिं था साह खणूं पाकिस्तानी। त इन्हनि सभिनी जी हिकिड़ी, तव्हां नथा सम्झो त हिकिड़ी अहिड़ी कमीशन ठहे जेका बाक़ाइदे जी, हाणे भुटे साहिब जो केस दाख़िल थियो आहे, सुप्रीम कोर्ट हिकिड़ी पिटीशन वञे त भई हीउ ॾिसो त कंहिं कंहिं गद्दारी कया, पाकिस्तान छो हिन हिते आहे। ठीकु आहे, बिल्कुलु थियणु खपे। आउं तयारु वेठो आहियां, आउं सुप्रीम कोर्ट जो लॉयर आहियां, आउं सभु कुझु करे सघां थो गॾु। अलाह जेका असांखे बैकअप खपे, गॾु खपे, दोस्त खपनि, ॿिया हलनि, ॿिया मेंबर आहिनि, ऐं चवंदो इहे बिल्कुलु हुअणु खपे। न पर तव्हां त चई न ॿियनि जो त हाल इहो आहे त पंहिंजे मेंबरी ऐं पंहिंजे मिनिस्ट्रीअ में मिडिल क्लास जी ॻाल्हि थो करियां। मिडिल क्लास जी जेको जॾो लूलो लंगड़ो थियो वेठो आहे, इम्तिहान पास करे वेठो आहे, सॼो वज़ीरनि जी चमचागिरी करे हुनमें नौकरियूं वठण नौकिरी मिले त ठीकु आहे, नौकिरी वीचारनि खे कान थी मिले। हा, मिडिल क्लास दानिश्वर अले कलम ॻाल्हियूं ॿाराणियूं कंदा, ऐं किबला कोन ठहनि कोन था, पाण में वेहनि कोन था, हिक ॿिए सां ॿाहिरि निकिरे, हिकिड़ो ॿियो वियो त चार, हिकिड़ो ॿाहिरि निकिरी वियो रुॻो वॉशरूम ॾांहुं त पोयां गिला हुनजी शुरू थी वेंदी। असांजो हाल कहिड़ो आहे हिन मुआशिरे जो, हुन मिडिल क्लास जो? तव्हां जनरली ॾिठो हाल छा आहे? मिडिल क्लास लेग पुलिंग, हिक ॿिए जी बदनेगी करणु, हिक ॿिए जे पोयां हिक ॿिए खे कटणु, इहो सम्झ में मूंखे नथो अचे। क़ौम ख़तम पई थिए, असीं अमेरिका खां पैसा पिनी, हुन खां प्रोजेक्ट वठो, ॾोकड़ वठो, खाइण जे फिक्र में लॻा पिया आहियूं। मिडिल क्लास असीं इहो कमु पिया करियूं, पोइ माना छा थींदो? ठीकु थी वेंदो। हा आहे का उमेद जी किरण? हा बिल्कुलु थींदो। ठीकु, हाणे अचूं था पाकिस्तान ठहण खां पोइ आयासीं, असां इहो करे वियासीं। अयूब ख़ान, इहो जेको वञूं न ठाहियो अयूब ख़ान, पर तव्हां अॻु में चई चुका आहियो त बॉम्बे में जॾहिं सिंध हुई त उन बदतरीन सूरत हाल हुई, उहा वञूं में एतिरी कान आई। पर वञूं हिकिड़ी शइ ज़रूरु ॾिनी त सिंध जे माण्हूअ खे, पढ़ियल लिखियल खे, सिंध जे आम माण्हू खे यूनाइट बि कयो सिंध जे हक़नि ते, सुजागी बि ॾिनी सिंध जे हक़नि ते, जंहिंमें तव्हांजो वॾो किरदारु आहे। उन ज़माने में खोड़ ॿिया बि लीडर आहिनि, केतिरा आहिनि जिन खे सलाम पेश कयूं, पंहिंजो हैदर बख्श जतोई, फाज़िल राहू, जीएम सैयद, जेके बि उन दौर में जिन बि सुजागी ॾिनी। नाला त हाणे खणणु ॾाढो मुश्किल आहे, जेके रहिजी वेंदा के दिलि में न करे, पर केतिरा माण्हू, तव्हांजो वॾो किरदारु। मतिलबु हाणे चऊं था उन ज़माने में, छो त मां बि जेल ॾिठो, तंहिंजे करे जेल में उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं। त हाणे मां इहो थो चवां त वञूं जेकी सुजागी पैदा कई नेशनलिज़म जी, क़ौम परस्ती जी, छा उहो ईअं त न आहे त फ़सुलु तयारु थियो, भुटियो साहिबु लुणी पंहिंजे पासे खणी हलियो वियो, ईअं आहे? इहे बिल्कुलु आहे, पर उन सां गॾु इहो त असांजो जेको मिडिल क्लास हो, उन आलमी इनकलाब जी साइंस पढ़ी कान हुई, ॿ अखरड़ियूं पढ़ी विया।
हेसि ताईं वेठी होसि ताईं कीअं वञिजे, उन में गस में थोरो फेरो आयो त वात फाड़े ई रहिया। ऐं असां जेके कम्यूनिस्ट थी आया हुआ ऑर्डर हुते, उहे कांग्रेसी हुआ, बुनियादी एजेंसियुनि जा माण्हू हुआ, उहे अची वेही रहिया, तंहिं करे पढ़िया कोन। सिंध जो मिडिल क्लास रेवोल्यूशनरी एजुकेशन खां महरूम हो, अणपढ़ियल हो, 2 अखर ॾींहं पढ़ी पोइ वरी पाण खे विकिरे जे बाज़ार में वेही रहियो त हाणे किथां था वठूं, किथां था पैसा मिलनि। फिरिया पसी फीण खरनि खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए वला थिया। वाह वाह। महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चोंबाणी लॾियाऊं लोआ, वाह। हबा भई हुआ इन वादी विच में। ये बि लतीफ़ सरकार। वाह वाह। नाज़रीन, ही ॿियो हिसो तव्हां ॿुधो। हाणे वरी टियों हिसो ईंदड़ साॻे ॾींहुं साॻे टाइम ते ॾिसण न विसारींदा।